हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 282 उर्स मुबारक जी ॾहें आख़िरी ॾींहं जूं तक़रीबूं बिट शाह में जारी रहियूं। दरगाह जे क़ाइम मक़ाम सजादा नशीन सैयद मुस्तफ़ा हुसैन शाह लतीफ़ी पारां दरगाह ते पहुची हाल धागनि जी रस्म अदा करी मुरीदनि खे दीदार करायो वियो। उन मौक़े ते अमरीका मां दरगाह जे गादी नशीन सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी बि मुरीदनि खे टेलीफोन ज़रिए ख़िताब कयो। हाल धागनि जी रस्म में मुरीदनि खे दीदार कराए मुल्क जी तरक़ी, सिंध जी ख़ुशहाली ऐं अमान जी बहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त पाक फ़ौज जी कामयाबी लाइ पिणु ख़ासि दुआ कई वई। दरगाह करीम जी गादी नशीन सैयद असद शाह, सैयद खावर हुसैन शाह, सैयद यासिर शाह, डॉक्टर जवाद हुसैन समेत भिटाई ख़ानदान जे फ़र्दनि, मुरीदनि, पांधीड़नि ऐं शाह लतीफ़ फाउंडेशन उहिदेदारनि तोड़े मेंबरनि रस्म में शिरकत कई। क़ाइम मक़ाम सजादा नशीन सैयद मुस्तफ़ा हुसैन शाह ख़िताब कंदे चयो त शाह साईं मुरीदनि ऐं पांधीड़नि लाइ ख़ासि दुआ आहे त ख़ैर सां वापसि पंहिंजे ॻोठ पहुचनि, न्याणियुनि जो एतिराम कंदे उन्हनि खे तालीम ॾियारी वञे ऐं पाड़ेसरनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। भिटाई जे पैगाम खे ॻोठ ॻोठ आम करे उन जे दर्स ते अमल कयो वञे। शाह लतीफ़ जे पैगाम ते अमल करण सां अक्सर मसइला हल थी वेंदा। हाल धागनि जी रस्म ऐं दुआ बाद हेठि सरकारी रस्मूं पुॼाणी ते पहुतियूं ऐं मुरीद वापसि वञण लॻा आहिनि। तव्हांजे शहर खां बि वेझो आहे, पर पाण जॾहिं परेशान थींदा आहियूं त माइटनि खे वञी चवंदा आहियूं त बाबा इहो दुआ त कजई, अमा इहा दुआ त कजई। त पंहिंजो जेको रूहानी रिश्तो आहे सरकार लतीफ़ सां पाण पंहिंजी दुआऊं वञी पेश कंदा आहियूं उन्हनि खे, उन्हनि जी मार्फत अल्लाह जी बारगाह में पहुचंदी आहे। इहो पंहिंजो अक़ीदो आहे। इंशाअल्लाह अल्लाह करीम आहे, मौला करो तव्हां सभई आबाद हुजो, ख़ुशि रहो। जेकी तव्हांजी तकलीफ़ूं आहिनि मौला करे जल्दी सरकार लाहे ऐं जल्दी ॾींहुं अचे जो सरकार वक़ार साईं सासी ॾेई हिते इहो उर्स बि कयूं ऐं वरी उहे साॻियूं मुसाफ़िरियूं बि कयूं, कचहरियूं बि कयूं, उहे ॾींहं वरी मोटी अचनि। इंशाअल्लाह वॾी जल्दी मोटण वारा अचो त गॾिजी इज्तिमाही दुआ कयूं।